अस्सलामुअलैकुम डियर व्यूअर्स sindhipoint.com ते खुशामदीद। अज जी ही वीडियो इंतहाई इंपॉर्टेंट है उन्हनि कैंडिडेट्स जे लाइ जेके सिंध यूनिवर्सिटी में साल 2023 में एडमिशन वठण चाहिनि था त उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं सिंध यूनिवर्सिटी जी एडमिशन कमेटी पारां साल 2023 जी एडमिशन्स अनाउंस कयूं वयूं आहिनि। एडमिशन्स जा जेके ऑनलाइन फॉर्म फिल थींदा उहे 10 सितंबर 2022 खां स्टार्ट थी वेंदा ऐं 10 सितंबर 2022 खां पोइ उन जो प्रोसेस जीअं हूंदो आहे पहिरियां एडमिशन फॉर्म फिल थींदा उन खां पोइ सिल्पूं ईंदियूं आहिनि, एंट्री टेस्ट थींदी आहे ऐं एंट्री टेस्ट खां पोइ मेरिट वाइज लिस्टूं लॻंदियूं आहिनि जेके सीपीएन वाइज जेके जिन्हनि जी सीपीएन सुठी हूंदी आहे उन्हनि खे पहिरियां डिपार्टमेंट मिलंदा आहिनि ऐं सुठा डिपार्टमेंट मिलंदा आहिनि ऐं आहिस्ता आहिस्ता ॿी मेरिट लिस्ट लॻंदी आहे, टी मेरिट लिस्ट लॻंदी आहे ऐं उन खां पोइ क्लासिस स्टार्ट थी वेंदियूं आहिनि। त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त इन चैनल जे ज़रिए असां तव्हांखे गाइड कंदासीं सिंध यूनिवर्सिटी जा ऑनलाइन फॉर्म कीअं फिल कजनि, सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट जी तैयारी कीअं कजे ऐं ॿियूं खोड़ सारियूं वीडियोस ऑलरेडी असांजे चैनल ते मौजूद आहिनि जंहिंमें डिफरेंट सब्जेक्ट्स कवर थियल आहिनि सिंध यूनिवर्सिटी जा, जंहिंमें जनरल साइंस आहे, जनरल नॉलेज आहे, मैथमेटिक्स आहे। त एंट्री टेस्ट में इहे जेके सब्जेक्ट्स ईंदा आहिनि उन्हनि जी तैयारी कीअं कजे, कहिड़े टाइप जा एमसीक्यूज अची सघनि था, सिंध यूनिवर्सिटी एडमिशन में कहिड़ी पॉलिसी फॉलो कंदी आहे ऐं सीपीएन कीअं कैलकुलेट थींदी आहे। इहो सॼो मवाद तव्हांखे हिन चैनल ते ऑलरेडी मिली वेंदो ऐं वरी असां तव्हांखे गाइड करण जे लाइ 2023 में जीअं फॉर्म फिल थींदा त असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त उन 2023 जो ऑनलाइन फॉर्म कीअं फिल कजे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं असां जेका बि नई वीडियो रखूं उन जो नोटिफिकेशन तव्हांखे टाइम ते मिले ऐं उहा वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।